आधा शाबाद भले भाभी का को मां आगे जाके मुझे पकड़े दिखा आधा शाबाद दिसो ना छो ने फटे मावी तो भाई गाल थे ना सही तू फटे मावी तो गाल हेमंत गाल सीधी अच्छा अचाई नो शाबाद अचाई नो अदा चाबियो अदा चाबियो अदा शाबाद अदा चाबियो अदा शाबाद अदा शाबाद चाबियो अदा शाबाद अदा शाबाद चाबियो अदा शाबाद अदा शाबाद चाबियो तो के चाबियो अदा शाबाद उठ अदा शाबाद तो के चाबियो अदा शाबाद अदा शाबाद अदा शाबाद अरे अरे एक चा अदा शाबाद मुता मजाक अरे यो थीनो रंग वो जो यहीं फाड़ से अदा शाबाद थीनो रंग मुझे दिल बड़ा फाड़ चाहिए अदा शाबाद अदा शाबाद अरे मजाक भी थी लिया अरे मजाक मजाक भी बस ये अदा शाबाद रफा बाहर दियो अदा शाबाद सांद पंहिंजो माल मथा ज़मीन खपा छॾी अदा जे लाइ हाणे असां पाण बेरोज़गार माण्हू किथां अचनि था तब यार असांखे वेहण त नथो अचे बीमार माण्हू घर में छॾे असांखे मज़ो त नथो अचे अदा उहा ॻाल्हि सही आहे पर असां बेरोज़गार माण्हू लखे रुपया किथां अचनि जो अदा जे लाइ इलाज करायूं उहा त हिनखे ख़बर हुजे त केतिरी तकलीफ़ आहे असां त वेही ॻाल्हियूं पिया था कयूं अदा मां मञा थो हिनखे तकलीफ़ आहे पर असां वटि त हींअर खाइण का कुझु न आहे हिनजो इलाज छा करायूं अदा हिनखे इलाज असां पिनी बि कराईंदासीं इनशाला कोठाण ॾे वेंदुसि पंज रुपया मदद इनशाला कमु थी वेंदो अलाह मालिक अलाह में उमेद रखी हलंदासीं ठीकु आहे अदा शाबाद ठीकु आहे इलाज करायो मां न त मरी वेंदो मां असां तोसां गॾु आहियूं ईअं टेंशन न कर सही आहे न मां तोसां गॾु आहियां मां तुंहिंजो पिनी बि इलाज कराईंदुमि इनशाला न न रो न रो तूं बसि मां तोसां गॾु आहियां न मां मरण ताईं तोसां गॾु रहंदुसि ठीकु आहे न तूं परेशान न थी ठीकु आहे ठीकु आहे हाँ मुझे बीमार है गुस्सा ना इलाज संभाल कराया कपड़ा जमा करते हैं नाला इधर सही नहीं इधर ऐसा करना तो बाबा के बुलाया है दादा मुझे पाले हां बोटा साहब कारोबार क्यों बनाया था कारोबार कोने करना है मजदूरी करना है तो ये पैसा वाला संग किए मोटाई लो इलाज कराए इंशाल्लाह मजदूरी करेगा मोटाई तो घर में पांच भास तो मशहूर हो गया अने वो समझ तो जे सही जगह अला करो से ये मानो किया है ए गरीबन सभा ठाडे कादा पैसा पड़े तो ताने बोला चाहे राजवा गए कयो या नथी गलता बेटा ला जाने पर एक मुश्किल आ जो पैसा मोटाई न था जाते करे हारा था सन ने देखो बाहर जो बाई ने गते बते लोग को जो है आई जो बेरोजगार मानो कादा पैसा पड़े ऐसा ही मत रखो ता तरह करे सब तो भाई ना बने जवाब जो भाव मरी दी तो बता श्री नगर रामसुदा के जो जिम्मेदारी ये मानो क्या जा लेकिन कारोबार की क्या है तुझे भाव भी मारा 5 रुपया छे जा तो कोन कोट रुपयो कोने कोई 5 में कुछ पड़े पास न भा न ये ये न कर मेहरबानी कर ये कोन थी मरी 5 रुपया अटे ला कोन न बाबा न ये कोन न कर बाबा न वा मां गरीब दमा करोड़ू ये न करे न बाबा न कोने को
दे यार ये ना कर मेहरबानी कर तुरंत कर कोने का दे हेलो पैसा खर्चो पैसा यार ये ना कर हां कर दे यार पैसा खर्चो बाबा ये ना कर दे भा मुझे बीमार ना पापा ने हेलो दा अद्दा ॾाढो बीमार आहे अदा कौन के पानी देने लगिया अदा हक वाक पे बैठो नतीजे जो के आराम कर दे रात जो आराम कर दे तो मुझी जिंदगी तो तबाह कर छडिया आहे के मां तो तंग थी काम के सजी रात आराम करना न दे अच्छे बीमार मची पथाऊं जिंदगी असांजी ज़हर कर छॾे जेके आहिनि हर सॼा पैसा तुंहिंजे इलाज ते हणी छॾिया आहिनि असां पाण पिनल जहिड़ा थी विया आहियूं अची बदला साईं असांजे ईट मची मुसीबत में वञा मां दरवाज़े ते इहो त शाहबाज़ हूंदो इहो ई हूंदो अदो तो रात जो आराम कर दे दो अदो न दिन जो आराम कर दे दो असांजी जिंदगी तबाह कर छॾे कहिड़ी जिंदगी आहे पूरा परेशान आहे तो के सादो थे बीमार असां जेको आहे माल मताओ खपाए असां पंहिंजो माल मताओ मिल्कियत सॼो कुझु खपाए हिन जो इलाज करायो नथो इलाज थी सघे त पोइ हिन मसां छा कयूं वॾेरनि में उन में जवाब ॾेई छॾियो इहे वॾेरा तोखे अदा जवाब ॾींदा इहे ज़ालिम वॾेरा आहिनि इन जे करे त असां बेरोज़गार आहियूं अदा छा कयां मां दादा ॾाढो परेशान आहियां तुंहिंजे लाइ कीअं तबियत हाणे अकबर खान ॾे वियुसि उन बि जवाब ॾेई छॾियो उनजो नंढो भाउ गॾु वेठो उन चयो ही ग़रीब आहे हिन जो भाउ बि बीमार आहे हे पैसा कोन्हे तो धिका ॾेई मूंखे कढी छॾियऊं अदा तूं रेस ते वेह छो ज़ालिम रेस ते वेह छो रेस छा कयूं को वाट नथी ॾिसण में अचे मां काॾे वञा भला मुंहिंजो भला कंहिं तरीक़े लत करायो असां परेशान न थी मां तोसां गॾु आहियां तूं टेंशन न कर असां वटि त पैसा ई न आहिनि अदा जो जेकॾहिं 5 रुपया हुजंदा न हिनखे ज़हर जी पुड़ी ॾेई हिनखे हलाए छा थो चए तूं अदा ॿियो छा कयूं भला असां वटि इहे 5 रुपया बि न आहिनि जो हिनखे ज़हर जी पुड़ी ॾेई हिनखे हलाए छॾियो सही आहे पर ज़हर जी ॻाल्हि छो थो करे तूं यार अदा ईअं न कर तूं दादा वॾो ज़ालिम आहे यार अदा छा कयूं न आहिनि पैसा असां बेरोज़गार माण्हू आहियूं असां तूं असांजी ज़िंदगी जहनम करे छॾी आहे ग़लति ॻाल्हाईंदो वञे अदा हिन हिकिड़े जे करे ॻाल्हि ॿुध हाणे मां हिन अदा खे कोन छॾींदो तूं निकिरी वञे त निकिरी वञ घर मां मूंखे नथो खपे वञा थो हले वञ मूंखे न आहे ज़रूरत हले वञ तो बिल्कुल घुमने तो इंशाल्लाह तुंहिंजा फिफड़ भी सही थी वेंदा मां तोसां गॾु हूंदुमि ठीकु आहे सही आहे वालेकुम अस्सलाम हाँ बाबा शाबाद पान आयो
बाप जाप का नहीं बाप पैसे बड़ी सख्त नहीं बात बता मेहरबानी करेगा नहीं कोई गलत नहीं कितो पाने पाड़े जो आए तो कट तो वकम पाए तो याद ना ऐसा काम अर्ज करण आयो तां आए थे गरीब आ पाड़े जो आया है जी तां मदद कयो वो बोला इतना आगे खबर होगी वापसी करने या चंगा है नहीं या किया है बाबा पैसा न नहीं तो पाने हिसाब किताब वठदा से को मसलो ना है ता फिलहाल जी मदद कयो तक हां मुंची किताब खणिया जी बाबा हां इन नाले ते लिखा करो शाबाश शाबाश का ने पैसा वठ इना के जो इना का जे वो वापस ही वरी ये ना चले ये समझे कि जो पैसा बाबा ता जो पैसा है लिए ठीक है इलाज कराए वही पाए चमरा जो उना का वो ये वापसी करो इंशाल्लाह ठीक है नेमत पे समझा सही है मां तो सा वायदो कयो तो मां तुझे इलाज करेंगे कितो पैसा खणी कर्ज आया असांखे अकबर खान जो ये बस असांखे ॾियणो आहे ज़रूरु ॾींदासीं इन लाइ तुंहिंजी तबियत हाणे बहितर आहे सफ़ा बहितर ईअं न सही आहे न तकलीफ़ न थींदी आहे न हाणे अलाए की कुझु थी वियो हाणे ॾिसण में टाइट अचंदो सफ़ा तू कर आराम तो मां थोड़ो कम सां थी अचां वरी सुबुह इंशाल्लाह गॾूं कम करे अचां ठीक है तू आराम कर भले ठीक है छद छेड़ा गरीबन सां छद छेड़ा गरीबन सां अदा तो माने हां बहुत बहुत चार्ज में प्यार इधर टीम क्या बहुत होटल चाय नहीं दिया बाबा आते चार आते नहीं फन खे छद छेड़ा गरीबन सां छद छेड़ा गरीबन सां ॾाढनि सां पुॼी न सघे बीमार के अस्पताल में तू इतने होटल में अरे रे अकबर जा बोलूंगा तू रे पाण के समझी छातो तू रेस अकबर जे करे तू पाणे फने खान समझे तो रे हाकम खान के हक चाहिए जनता बच्चा देखा हाकम खान के हाक चाहिए रेस अकबर खान जा बनूंगा जेकने मेरे इन हाकम खान के हाक चाहिए तो मां तुनी सीसी धड़ का धार कर छे ठीक है बस भाई लोग हर तो मत कला खैर तो रकम कान अञा ॾिनी असांखे छो जेकॾहिं अकबर खान एतिरी असां ते पैसा रखिया आहिनि
रक़म ॾिनी आहे हुनजी महिरबानी ऐं हिकु हफ़्ते अंदरि असां वापसि करे वेंदासीं। शहबाज़ खान न, रक़म इहा जल्दी असांखे ॾे। 2 हफ़्तनि या हफ़्तनि ताईं असां इंतज़ारु न कंदासीं। 2 ॾींहंनि जे अंदरि में असांखे रक़म घुरिजे। रेस अकबर खे चओ शहबाज़ खान चवे थो 1 हफ़्ते अंदरि असां तव्हांखे पैसा ॾेई वेंदासीं। तव्हां अॼु ताईं पैसा रखिया आहिनि, तव्हांजी महिरबानी। तव्हां सुभाणे ताईं रक़म न ॾिनी न त तव्हांजे भाइरनि जा लाश हूंदा। या तोखे ख़बर आहे शहबाज़ खान त असां अहिड़ो ककर अकबर खान जो वसंदो न, मारे ॿोड़े छॾींदो। शहबाज़ खान, जेकॾहिं 2 ॾींहंनि में रक़म न मिली न असांखे त तुंहिंजे भाइरनि जो ख़ैरु न हूंदो। हक्कू खान, तो पाण खे सम्झ छा तुंहिंजी औकात छा आहे त तूं मुंहिंजे होटल में खान बलोच जी बेइज़ती कई आहे? होटल ते अरे खान बलोच, उते अदा सजण हुयो होटल वारो। अदा सजण तोखे उते बचायो हो, हिते तोखे केरु न बचाए सघंदो। उते तो खुली आम माण्हुनि में हिन हाकिम खान जी बेइज़ती कई, हिन हाकिम खान जी तो गिला कई। हिते हाकिम खान तोखे मारींदो, पर हिते तोखे केरु बचाईंदो? तूं रहियो उते होटल ते वेही। अदा शमन जे होटल ते तो हाकिम खान जी बेइज़ती कई। तो हाकिम खान के हक चयो तो के न हाकिम खान जो कायदो न हाकिम खान जो कायदो न माफ कर। हाकिम खान सा वेहन जो यो अंजाम थींदो आहे। हाकिम खान दुश्मन के खत्म कर छंदो आहे। इन सरियाम हाकिम खान जी अदा सजन जे होटल ते बेइज़ती कई। इहो न बेइज़ती जो इंतकाम आहे। हाकिम खान जो जेको हाकिम जो हाकू जेको नालो वठंदो उन जो इहो ई अंजाम कंदो हाकिम खान। शहबाज खान वापस न किया जी या शहबाज खान जी कई जुर्रत छो न वापस कया? रे सब बाबा हुकुम कयो गनमैन पकड़े छो नहीं के और उनके खत्म कयो वने। अगर पैसा वो वापस न तो करे शहबाज बिल्कुल उनके खत्म करे जो।
शहबाज खान काढे पैसा छोड़ी नहीं हाँ रुको दादागिरी अमरती तव्हांजी हाँ कॾहिं ॾेई ईंदो तेरे चाक चङा भला थी था वञो नमूना खणी निकिता अथव पैसा छोड़े नहीं अकबर खान जा कमांदा करम खान जा ये सजी चाल उन्हनि जी उनखे न ही छॾणो खान अखिड़ निखा डोरे लॾे विया यार पखियड़ा जूए छॾे विया सां मिलण लाइ दिलड़ी आती इन सां मिलण लाइ दिलड़ी आती भाव बीमारी में भी बचियो एक बार कड़ो जुल्म करे अकबर तो को चली जा करे गणे पला दटला में अकबर सवाल पंजा पैरान ए मूसा अकबर खान जुल्म अकबर खान इन मूसा खान जी कबरी में सुकड़ हो गए इधर परा दट रिश्ता का गड़ा गड़ा अकबर खान तू पान के समझे तो कोई के गड़े गड़े परा दट गड़े गड़े ये गाल याद रखिए मूंखे ॿुधायो छो तो चयो पंहिंजे खे ज़हर जी पुड़ी ॾियूं हाणे छो जॾहिं बि मां रोतरे न पियो हाणे त बि हे अकबर खान जेके मारे वियो हिन जा माण्हू मरे या न तूं त चए पंहिंजे खे ज़हर जी पुड़ी ॾियूं पोइ हाणे छो आया मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ कजा पर मां हिनखे न छॾींदुसि ज़ालिमनि खे हिननि मुंहिंजो भाउ मारियो आहे मां हिनखे कॾहिं न छॾींदुसि ना शहबाज़ तूं हिनखे माफ़ कर पर इहा कमु कान्हे कॾहिं न माफ़ कंदो जेको घणे घणे भला दटणो आहे घणे घणे अखिड़ निखाहू डोरे यार पखियड़ा जूए छॾे विया तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती अखिड़ निखाहू डोरे लॾे विया यार पखियड़ा जूए छॾे विया
खट ते वेण मुनासिब न आहे असां अदा मूसा जो प्लान न वठी सघिया आहियूं अदा हाकिम सुकून असांखे बि खट ते वेहण सां नथो अचे जेसीं ताईं हिन अकबर खान खां पलांद न वरितासीं जेसीं ताईं अकबर खान जे खानदान जो रत न वहायोसीं तेसीं ताईं असांखे मज़ो नथो अचे। हा अदा शहबाज़ तूं सही थो चवें अदा तूं सही थो चवें अदा हाकिम असांजे भाउ अदा मूसा खे बेगुनाह मारे आहिनि जेकॾहिं कर्ज़ मां वरितो हो त मूंखे मारना अदा हाकिम अदा मूसा जो लाश मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं तड़पी रहियो आहे ऐं सवाल करे रहियो आहे त अदा त मुंहिंजो रत जो बदिलो अञा ताईं न वठी सघिया आहियो। अदा शहबाज़ रेस अकबर खान खां अदा मूसा जे रत जो हिसाब रत सां ई वठंदासीं इन रेस अकबर ऐं जे माण्हू खे कॾहिं न माफ़ कंदासीं हुन असांजो भाउ हुन असांजो बीमार भाउ मूसा खान खे मारियो आहे मूसा खान खे शहीद कयो आहे अदा अदा शहबाज़ तूं भले उनखे माफ़ करे छॾ पर मां उनखे कॾहिं माफ़ न कंदुसि कॾहिं माफ़ न कंदुसि। हाकिम हिन अकबर खान खां घणे घणे पलांद वठंदुसि अकबर ये हिन धरतीअ सिंध धरतीअ जो दुश्मन आहे अकबर खां ये घणे घणे पलांद वठंदुसि अदा हाकिम ॿुधी छॾ न अकबर जे खिलाफ जंग थो कयां जंग अकबर खे न छॾींदुसि अकबर खां घणे घणे पलांद वठंदुसि अकबर खां अदा हाकिम अदा हिन असां सां ज़ुल्म करे वियो आहे हुनखे न छॾो अदा न छॾो अदा न छॾो बिल्कुलु अदा शहबाज़ अदा न छॾो हुनखे न छॾो अदा न छॾींदासीं अदा हाणे असां गॾु रहंदासीं अदा जेकॾहिं मां घरे बि वञा त मूंखे मूसा खान जी कब्र सां भरिसां मूंखे दफ़न कजा अदा शहबाज़ न चवंदा शहबाज़ अदा मूसा जो असां प्लान हिन रेस अकबर खान खां ज़रूरु वठंदासीं या मुंहिंजी वसियत आहे तोखे ऐं गॾिजी वठंदासीं गॾिजी अदा शहबाज़ ठीकु आहे अदा ठीकु आहे हेलो वैसे खड़े पंहिंजे भाउ खे करम खान खे दिल्लीअ में वेठे खणी वञे से पूरो करे छॾियोमांसीं। शहबाज खान क्या करम खान बस मरी हो मारे छजी मां तोखे ॿुधायां थो तूं फूसड़ी आ फूसड़ी और तू एक झटके जी मारा तोखे इंशाअल्लाह मैं इन जो हिसाब किताब पूरो वठंदुस आई तोखे न छॾींदुस पूरो खानदान तुझो तबाह कंदुस ये याद रखिजे मुझे ये वायदो
शहबाज खान तू सिर्फ पूछनी है पूछनी, तो मैं कुछ भी ना है। पूछड़ी तो तू हाँ, तू असां खे पूछड़ी न चओ। अच तो तुझी मुंहिंजी ख़बर पइजी वेंदी, तो असां जंग जो ऐलान आहे। तव्हां ॾिसो वञो शहबाज खान जे माण्हुनि खे जो ख़तम करे तबाह करे अचो। तबाह करे मूंखे ॿुधाइणो आहे। उन्हनि खे ॿुधायां थो, अची वञा थो मां महिल ई। अचो हलो अकबर खान, तुंहिंजे सॼो नंढनि वॾनि खे मोकिल हिते अची वञे न, त आंड्रा न कढिया न मां। मुंहिंजो नालो बि शहबाज खान ई न आहे। अच अकबर, तोखे मां ॾिसां। रेस अकबर हाणे केॾो लिकंदो न लिकी सघंदो असां खां। रेस अकबर असांजो भाउ मारियो आहे, उन हाकिम खान जो भाउ मारियो। उन हाकिम खान जे भाउ मूसा खे गोलियूं हणी करे क़त्ल कयो। इनखे करे न छॾंदासीं रेस अकबर खे। रेस अकबर जो असां नस्ल तबाह करे छॾंदासीं। शायदि रेस अकबर खे ख़बर ई न आहे त हाकिम खे जेको हुकुम मिलंदो आहे त पोइ बसि कमु कंदो आहे, ख़तम। रेस अकबर तो हाकिम खान जो भाउ मारियो आहे। हाकिम खान जो भाउ मूसा खान। हा हा, तो मुंहिंजो भाउ ख़तम कयो आहे। तूं मूंखे गोली हणी मारे छॾियां, पर मुंहिंजे बीमार भाउ खे न मारियां। रेस अकबर तूं मुंहिंजे बीमार भाउ खे न मारियां। मां तोखे कॾहिं न चईंदुमि हाकिम खान, कॾहिं न चईंदो। अदा शहबाज तव्हां भले रेस अकबर खान खे माफ़ कयो, पर हाकिम खान इन रेस अकबर खे कॾहिं न माफ़ कंदो, कॾहिं न माफ़ कंदो। हा अदा हाकिम अकबर खान खे न मारिया त मुंहिंजो नालो शहबाज खान आहे। अच्छा त पोइ कर कोन खे अची शहबाज खान न बचंदे चवां छो। अची थी शहबाज खान, तो मुंहिंजो साॼो ख़ानदान ख़तम कयो न बचंदे। तव्हांजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। अॼु तक मां घणे घणे प्लान कंदुसि। तुंहिंजो अॼु सॼो ख़ानदान ख़तम कयो मां। आख़िरी तूं तोखे मां पूरा कंदुमि। शहबाज खान पाण खे छा थो सम्झे? तूं मुंहिंजे अॻियां हिकिड़ी पुछड़ी आहे, पुछड़ी। तूं कुझु बि नथो करे सघे मूंखे। अॼु तुंहिंजो आख़िरी दम आहे, आख़िरी स्टिच आहे। अॼो की रात तुंहिंजी कब्र में आहे। अॼु ख़बर कोन्हे मां छा खबर न है। तो जाने वाणी गरीबन सां जुल्म कंदा है। तो के खबर अज पवंदी तो छा थियो? बिल्कुल मूंखे हाणे ख़बर पई आहे। मूंखे माफ़ी ॾे शहबाज खान। तो
गरीबन के छा हुंदो आ अज मुखे खबर पई आ गरीब गरीब हुंदो आ मां पांजे नशे में हुस मां पांजी दौलत में हुस शहबाज खान मुखे माफ कर अज तू मुखा माफी दो वठे वो मोणो मोकले बलांद कंदो है बेगुनाहन जा डह कंदो है अज माफी दो वठे अरे थे अज तुझो आखिरी ॾींहुं दे शहबाज खान मुखे माफी दे ठीक है खान मुखे माफी दे संभाल पांजा बापेरा माफी दे शहबाज खान मुखे माफी दे अचे तुझो अज आखिरी ॾींहुं दे अज जने 5 साल निकरे दा किने तार पदी अथे मरवान भाई खबर तो के अज हट हेलो रेसनडा शहबाज खान कर छो अरे रेस के मारे छने तो कर छे आज जल्दी जल्दी मुझे बेगुनाह पी जो खून आया मुझे बेगुनाह चाचे जो खून आया ता सब जो उठो दे सब्र न सब्र ओके कबरू रे सब्र खाना ने कबरू सब्र न ता जा रखा करते यार सीधा इन खून में तना सिंह ने तो सीते नन ता छता जो खट तो आराम जा हुन जो लाश बाबा साईं जो लाश मुझे जा तकरे थो मुखा सवाल करे थो ए चाचा साईं जो लाश मुझे जा तकरे थो मुखा सवाल करे थो अरे ता आजा साईं मुझे फला जा बस रे ता सागे ठाऊ तो के कहंदा ने टेंशन ना इन जू तूने कदम लेटा शुरू होती उछली ना थी तो सब बोली चलो शहबाज जो गतले शहबाज खानदान जब जंग जो ऐलान जंग अया जंग ऐसी तो इजाजत दी या तो उन जो खानदान इतना तो इन कबीले ते या तो पूरो कबीलो ने धरती रे रोंदो सब बुधी छड़यो अजी को भाई मुझे ऐलान असा सब ता गडायो तो ठीक है वो नत्तू रे संदेरे से नत्तू ए नूरा धीरे से सब बुधी छड़यो जेको कमा ता के चवा ता के वो करणो हाने शहबाज ए हाकू के ना चलनो ने शहबाज ने टक्के जे मानू के खबर ना है शायद शहनशाह छा तो करे सके चाचा इनी हाकू गजे शहबाज गजे जेको तांग बिनी बारो को भी गजे
इनके खंबे ने खणी जो मोट कसम जो छड़ायो इनके खबर पए शहंशाह जी औकात चाहे इन शाबाश रे हक के खबर पहुंची तरे बजो सब बजो ऐसा मुझे सिरो तुझे कदम लेठो रखंदुस दिलदार जो वेर कारी हरते तो बजो सब ओ रे तमाया नूरो कम कंदो आया पूरो तो बजो काम पूरो करे देखायो जोड़े करे खाली आयो ताजी मानी कुत्तर के छड़ाड़ी जो हेलो बकवास पाजी बंद कर तहां छा समझो उनके अकेलो समझो तहां दिलदार जो वेर कारी हते पेर जैसे छड़ी ना है मां या नूरो कम कंदो आया पूरो यो तीरे सका अंजाम यो तीरे तू जो रक्त फेंदास रक्त तुझो फेंदास चुप कर चुप अल्लाह जुदे कराडी बोके लगे जरूर कोनो को कल्याण करे ईदा लगे ही हां यार हां खबर पानी शाबाश लेके तो शहंशाह जी औकात छाए इन हाकू जी ये खबर रे ये बाबा था ये मारे हैं शाबाश कमदार शाबाश ताके जेड़े ताज मगाल मुदियन ओहे निकता शाबाश हाणे इन खबर पवंदी नी शाबाश खान के ऐसा तो लोग ना है आप चला को दुनिया ने देऊं किए टकराए बुआ किए या को छा समझो रे छा समझो बस रे सब बस ये चौड़ी तो शाबाश के छड़े वने हिता चौड़ी तो शाबाश के हिते खबर बयान शाबाश के रखिया को रे शाबाश ने टक्के ने मारू के खबर नहीं रे शहंशाह सा ये टकराए बुआ हाणे खबर पवंदी इन शहबाज रे ने टक्के ने मारू के हाणे खबर पवंदी रे शहंशाह सा ये टकराए बुआ
और मुझे होटल में बेइज्जती कई ये खबर आने कि मुझे पैरन में पियो है। चाचा कार थियो नायक थियो ससा छा थियो? शहनशाह या रे शहनशाह या आज माण्हू आया उन्हीं के हाकू के अगवा करे खणी आ शहनशाह जी या मचौरा। हां शहनशाह नालो तो पाण के वडो रखया दई आए तो पुछड़ी न के ये दफ कने शहनशाह के दुनिया ने सदी शहनशाह पांच तैयारी रख आचा दो शहनशाह के ना चढ़ाने इन शहनशाह अदा के अल्लाह किथे गोले दरगाह ता ज़ियारत भी पानी पिया बागे धणी तुझे वसियो साईं बागे धणी तुझे वस बागे धणी तुझे वस ओ साईं बागे मुर्शिद तुझे वस खैर तबियत सही अदा ॾियो हाल हवाल काथे हुया एड़ा हीणा हाल करे छॾिया थो छो बन नवीद वॾेरे अकबर खान ॾाढो ज़ुल्म कयो असां ते मुंहिंजे भाउ खे मरायो गरीब खे यतीम खे अकबर छो हुयो अकबर खान ज़ुल्म कयो छा मसलो हुयो मूंसां बीमार हुनजो इलाज कराए आऊं थी पोइ ते बनियूं ॿारहं कापाए छॾियमि बाग मता सॼो सारो पूरो थी वियो पोइ हुन इलाज करण लाइ मूं वटि पैसा न हुया पोइ वरी अकबर खान ॾे वियुसि अकबर खान हिकु मूंखे मोटाए छॾियो वरी मां हुन ॿीहर बंदि कयो हुन चयो मां तव्हांखे पैसा ॾींदुसि ज़रूरु पर सूद समेत वापसि कंदुसि पर हुनखे मां पैसा ॾेई न सघियुसि हुन मूं ॾे नियापो बि मोकिलियो मां हुनखे चयो हिकु हफ़्तो तव्हां सब्र कयो तव्हांखे पैसा ॾेईंदासीं पर हुन हिकु हफ़्तो बि सब्र न कयो असांजे अधा भाउ खे मारे छॾियईं
अदा मुझो तू दोस्त हाँ, तू हुकुम कर हाणे छा खपे छा करणो आ। हुकुम कर, तू अकबर खान ॾे छो हलियो वई? तू अचे था मुझे कार हिकिड़ी करे हा न, तुझे लाइ सिर भी कुर्बान आ। अदा हुकुम कर हाणे छा खपे? हाणे अची शहनशाह लथो आहे। शहनशाह वरी मुंहिंजे भाउ हातिम खे अगवा करियो आहे। मां ॻोल्हे ॻोल्हे तंग थी पियो आहियां ॾाढो। अदा इन लाइ मूंखे तव्हां खां थोरी कुझु हेल्प खपंदी। अदा ये पैसा ये चाबी ॿिए जेका शइ खपे हुकुम कजां। अदा बस पैसा तव्हां रखो आहे यार। न रख तूं रख रख, तोखे कम ॾींदा बाबा। ही चाबी गाड़ी जी, ठीकु आहे कार जी चाबी बाबा। ठीकु आहे अदा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। को मसलो ई कोन्हे, असां वेठा आहियूं। नंबर मुंहिंजो लिखी छॾ, वरी बि कम पए ज़रूरत पए त कॉल करे वठिजां। ठीकु आहे। हिते न ज़मीन में दफ़नाईंदासीं। हर पहाड़ जहर मुखे प्यो लगे। दस की भला ही दिल करे ही सुट का सारू चले। हर पहाड़ जहर मुखे प्यो लगे। हर पहाड़ जहर मुखे प्यो लगे। दस की भला ही दिल तथरे वयो आही सुट का सारू चले। हर पहाड़ जहर मुखे प्यो लगे। सुख जात साल वञ विसरी दुख जी न विसरे कब घड़ी। वञ विसरी दुख जी न विसरे कब घड़ी। सब मूंखा खुशियूं संग ते तू खसे वयो आही दुख जूं दीवारूं अॾे। हर पहाड़ जहर मूंखे पियो लगे। हर पहाड़ जहर मूंखे पियो लगे। ज़ालिम ज़मानो ख़बर न पए अदा हाकिम कहिड़े हाल में हूंदो ऐं उन ज़ालिम शहंशाह किथे रखियो अथसि। ऐं मूंखे लॻे थो त उन शहंशाह खे बि ईअं पूरो करणो पवंदो जीअं उन जे अकबर खान पूरो कयो हो। हाणे मूंखे बहार कहिड़ो वणंदो। खिज़ा वांगुरु मूंखे पियो लॻंदो। निंड नेड़नि जी वई आहे फिटी। अहिड़ो काथे हुयो मुंहिंजो हाल अॻे। हर पहाड़ जहर मूंखे पियो लॻे। हर पहाड़ जहर मूंखे पियो लॻे।
दस कीअं भला हीअ दिल टठरे वयो आही खुद का सारो छॾे हर पहर ज़हर मूंखे पियो लॻे हर पहर ज़हर मूंखे पियो लॻे हर पहर ज़हर मूंखे पियो लॻे हर पहर ज़हर मूंखे पियो दिल त वठी हाणे दर्द थो ॾे इहो तोहफ़ो ॾिनो ते आहे सॾे हर पहर ज़हर मूंखे पियो लॻे हर पहर ज़हर मूंखे पियो लॻे दस कीअं भला हीअ दिल टठरे वयो आही कमदार अदा छा बात ईंदो मैं तो कहा मुझे गले गले साहब गले मौत बुझा छॾिया उन्हें अचन ने उन्हें मौत गोली न खवते मौत गोली दो उन्हें अचन तुझे किया भला तो कते मालूम करे खाली मरणी निराणे हां अरे सर हाणे खबर पवंदी इन शाहबाज़ खे त कीअं शहनशाह सां टकराइबो आहे कीअं उनखे ख़बर ई कान ई रे सर त शहनशाह जी औकात छा आहे अरे हे ते असांजो नंढो रेस हे थई अरे अमीर मोटो अकबर खे मारियो हाणे दे ख़बर कीअं मारी मुझी त सलाह हिते हाणे जेको पूरो नाहे कर हिनखे तड़पाए मारणो आहे तड़पाए जेकॾहिं के ईअं हिनखे असांजे वॾे जी बेइज़्ती कीअं कई है हिनखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾियणी आहे अहिड़ी इबरतनाक जो हे मौत खां बि पनाह घुरे मौत हिन खां पनाह पियो घुरे हिनखे तड़पाए खत्म किया न सब्र मरण जो शौक़ आहे तड़पाए मारींदासीं तड़पाए हाणे शाहबाज़ तो समझो छा तो समझो छा कमदार दुआ कर तो याकूब खान बची वञे अरे मौत जे कंधीअ ते पियो त बि ॻाल्हाइण सां नथो मुड़े अखा शहबाज़ ईंदो तव्हांखे न छॾींदो त शाहबाज़ ईंदो अरे नी शहबाज़ खे मोकल आहे शहबाज़ ईंदो तूं कहिड़े बाग़ जी बुरी आहे त शहनशाह सां थो ॻाल्हाए अरे तुंहिंजी औकात छा आहे शहनशाह सां थो चङी तरह ख्याल कजो ईअं न त तव्हां फिटा पिया वञो शाहबाज़ ख्याल करा ठीकु आहे गोली था अचो पाणे न पंहिंजे खे हिते तो कोई छॾायो वञे हकू पंहिंजे खे हिते घुरा मोतबर थी वियो आहे वॾो कमदार अदा शहबाज़ ज़रूर ईंदो आहे तोखे ॾिसंदो ज़रूर अदा शहबाज़ ज़रूर ईंदो कमदार ज़रूर ईंदो इनखे अचण ॾे उन जो मौत ॻोल्हे पियो उनखे मौत ॻोल्हे पियो उनखे ज़रूर अचे हेॾे उन जे इंतज़ार में असां बीठा आहियूं दोस्त खान बलोच के मारे चलो छो होटल पे बेइज्जती कई दे खबर आने दे खबर मस्ती गया रे क्या पूरो राणा खान मुझे हथ बदला इंतजार कर तू मगी तो करे राणा खान गोली हला तो खबर पे वरी ये लोचे तो के ने मगी न भैया हां मुझी सलाह देने खत्म कर खत्म कंदासीं तो हो ई तो निशा बादलो रेस वडे को पूछो न हां पूछ रेस वडे को इनके खत्म कयो हिते
तव्हां असांजे रेस अकबर खान खे मारियो आहे तव्हांखे अकुअ पूरो कंदासीं आकू काशिफ खान धक कॾहिं न घुसियो आहे तो किथे ॾिठो आहे हिकिड़ो कलामड़ो थी वञे भले सब ॿुधाईंदुसि ॿुधा को ओ असां चङनि भलनि खे घोटे छॾियो तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं ओ असां चङनि भलनि खे घोटे छॾियो तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं पाण खे तो ॾाढो मुर्स भाई असां चङनि भलनि खे घोटे छॾियो तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं ओ नाहे असां वटि जानी ब्रेक करे छॾियो आहे तो ई क्रेक नाहे असां जानी ब्रेक करे छॾियो आहे तो ई क्रेक असां चङनि भलनि खे घोटे छॾियो तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं शाबाश संभाल पंहिंजो पाण खे संभाल पंहिंजा पेर शाबाश खान मस्त जो जोर नालो दिलदार आहे दिलदार तूं थी वञे हिकु मिंट जी धूड़ तूं शहबाज़ खे छा कंदे दिलदारा अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं अथई दिलदार जे करे तव्हां शींहं हूंदो आहे न गिदड़नि वांगुरु हिन बेलनि में न ॾिठो आहे ऐं झंग में न अचो आहे साम्हूं निकिरी अचो आहे अचे अची संभाल पंहिंजा पेर नूरा आज तुझे आखिरी दिन है तू मुझे क्यों क्यूली है क्यूली और राणा जेकॾहिं जॉन जा पुटान साम्हूं निकिरिया त पोइ मां अचां थो संभाल पंहिंजा पेर राणा तूं हिकिड़ी फूक थी वञे फूक ओॾा में ईंदे तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं मां तो जहिड़ा कई घोटे छॾा तूं छा यादि ख़बर अॼु पवंदी त मूंखे खबर पहुंचाने मुझे
राणा अज पई ख़बर आखिर तुंहिंजो या मुंहिंजो ॻाढ़े बोड़ ते ग़रीबनि जा घर ठाहींदा आहियो, ग़रीबनि जा झुगा वञाईंदा आहियो। इहो तव्हांखे मुश्किल लॻंदी आहे रुगो हिन बोड़ ॻाढ़े जे करे तव्हांखे कंहिं इंसान तव्हां कंहिं ग़रीब यतीम खे मारे पियो के पंजे में त वधीक कंहिंजी ज़िंदगी पई ख़बर अचे। अदा शहबाज़ ही जेके वॾेरनि जा मांदर माण्हू आहिनि न हे जॾहिं बि को ग़रीब माण्हू हिनजी फसल जी भेड़ कंदो आहे त ही वॾेरनि सां गॾिजी आकड़ी ज़मीन ते तकबर करे निकिरी ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां लखे रुपया ख़र्च कंदा आहियूं हुन ज़मीन ते हिकु मामूली भेड़ जे करे ही जेको आहे खून आहिनि अदा शहबाज़ ही उहे वॾेरनि जा मांदर आहिनि जेके रस्तनि जा सीअं जेको आहे ज़मीनूं जेको आहे अॻिते वधाईंदा आहिनि रस्ता कपींदा आहिनि ही उहे आहिनि जेके ग़रीबनि जूं अॾूं ॾाहे करे पाणी बंदि कंदा आहिनि पोइ इहे तकबर करे चवंदा आहिनि त असीं लखे रुपया ख़र्च कयूं था असीं फलाणा खाईंदा आहियूं अॼु हिननि जो इहो ई अंजाम थींदो आहे हिन खे सिधियूं गोलियूं हणणु घुरिजनि बसि हिननि लाइ इहो ई आहे। अहिड़ा ज़ालिम ज़मानो अची वियो अॼुकल्ह पंजे करे कंहिंजो साह कढियो थो वञे भाउ जो यतीम जो हुनजो खून कयो थो वञे। तव्हां अहिड़नि ज़ालिमनि जो ईअं ई अंजाम थींदो। अच दादा इन शहंशाह खे हाणे पूरो करणो आहे। अच यार हमरा ॾाढी देर कई अच्छी देर कई हम कमदार ज़मीन ते नज़र नथा अचनि शायदि शहबाज़ शाह खान आयो हुजे मूंखे शक थी पियो आहे मूंखे यार ॾिसणु खपे। शायद खबर ना है शहंशाह केड़े शींहं जो नालो आहे हे निकिरी आ साम्हूं हे निकिरे करे शहंशाह गोली हई मां तोखे तो लिखंदे चो संभाल पंहिंजा पेर चई थी गोली अॼु तुंहिंजा ॾींहं पूरा थी विया। अकबर खान जो पुत्र मरियो शहंशाह आखिरी शहंशाह अज पूरो थियो अज मनी अदा है या कुल ख़बर ॿुधाइण तुंहिंजा दुश्मन ऐं मुंहिंजा असां ॿारनि जा पूरा करे छॾिया अॼु त मज़ो ईंदो।
ओ ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तौबा तौबा ज़ारी ज़ारी ओ तौबा ज़ारी ज़ारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तौबा ज़ारी ज़ारी ओ तौबा ज़ारी 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 तौबा ज़ारी हथारा भाव उसे हो अल्लाह अल्लाह भाजे हथारा भाव उसे थो को न सोचाई केर पालींदो को न सोचाई केर पालींदो बचड़न जी खारी